ते असां आकाश खे हीअं कंदासीं, आकाश खे असां हीअं कंदासीं। हाणे तव्हां हिकिड़े सिंधी खे तव्हां हथ लाथो न खंब खंब थी वेंदव। अस्सलाम वालेकुम सिंध वासियों, जीअं सभु दोस्त खे खैरियत सां हूंदा। अब जीअं कुझु माण्हू चवंदा आहिनि त कराची में सिंधी रहनि ई कोन था, ॻोठनि में हलिया था वञनि। असीं सिंधी आहियूं, रहूं बि हिते था, खाऊं बि हिते था, घुमूं बि हिते था। जिन्हनि माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी न साम्हूं, उन्हनि खे असां ॿुधाइण था चाहियूं कराची सिंध जी जान आहे, जेका हमेशह रहंदी। सिंधियुनि जो हिते गढ़ आहे, गढ़। हर जॻह ते तव्हांखे सिंधी मिलंदो। मलीर खां वठी कराची जे हर कुंड कोच ताईं सिंधी सिंधी तव्हांखे मिलंदा। अरे असां कराची जा वारिस आहियूं सिंधी। तव्हां अहिड़ा गेरा नथू खेराची जेके चओ था न असां कराची जा वारिस आहियूं, तव्हां न आहियो। सिंधी असुल वारिस आहिनि कराची जा। असांजा माण्हू सिंध में जेके रहनि था पिया, मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां कराची जी वारसी कयो, मालकी कयो। जेके धारिया जी चवनि था न कराची में सिंधी न आहिनि रहंदा, ॻोठनि में हलिया वेंदा आहिनि। असीं केरु आहियूं? सिंधी आहियूं, सिंधी। हलो इरफान भाई, असल में ॻाल्हि इहा आहे त इहा प्रोपेगेंडा काफ़ी अरसे खां असां ॿुधंदा अचूं था। ईद जे ॾींहंनि ते कराची ख़ाली थी वेंदो आहे, जेके गैर मक़ामी आहिनि उहे पंहिंजनि इलाइक़नि जी तरफ़ हलिया वेंदा आहिनि। त पहिरियां त इहा सोच हर उर्दू ॻाल्हाईंदड़ जी कोन्हे का। उर्दू ॻाल्हाईंदड़ मोहबत कंदड़ बि आहिनि ऐं सिंध सां प्यार कंदड़ बि आहिनि। मख़सूस हिकिड़ो तबिको आहे जेको नसल परस्तनि जो तबिको आहे, सो उन्हनि जी इहा सोच आहे ऐं उन्हनि जे लाइ असीं हिते मौजूद आहियूं ऐं सिंध समूरी असांजी आहे। कराची खां कश्मीर ताईं हिन समूरी सिंध जा असीं वारिस आहियूं, हिन जे इंच इंच जा वारिस आहियूं। ऐं आऊं त बार बार पंहिंजी वीडियोज़ में चवंदो आहियां त असांजो जहिड़ो, असांजो मसइलो, असांजो टकराव उर्दू ॻाल्हाईंदड़ साथियुनि सां आहे ई कोन। उहे असांजा फायर आहिनि। बाक़ी जेको नसल परस्ती जी ॻाल्हि कंदो, जेको प्रोपेगेंडा कंदो ऐं जेको कराची खे सिंध खां धार करण जी ॻाल्हि कंदो, असां उन जी सिसी गभा गभा करे छॾींदासीं। सो ईद जे ॾींहंनि ते बि असां कराची में मौजूद हूंदा आहियूं ऐं पंहिंजे शहरनि जी ऐं पंहिंजे इलाइक़नि जी वारसी करण असां ॼाणियूं था ऐं हिन शहरनि जा, हिन इलाइक़नि जा सदिन खां असां वारिस आहियूं। बाक़ी जेके बकवास कंदा रहनि था, उहे बकवास कंदा रहनि, उन्हनि जी बकवास करण सां को फ़र्क़ु कोन पवंदो। ऐं मूं पहिरियां बि जीअं अव्हांखे ॿुधायो त हिन जा स्पेसिफिक ग्रुप्स आहिनि 2-3 ॾींहंनि खां, जेके अहिड़े क़िस्म जूं पोस्टूं लॻाइनि था त बाबा कराची ख़ाली थी वियो आहे ऐं कराची में जेका जेके गैर मक़ामी आहिनि हलिया विया आहिनि। इन जेकॾहिं हक़ीक़त ते ॻाल्हायूं त पोइ असुल मक़ामी अवां बि न आहियो, असां समूरी सिंध जा मक़ामी माण्हू आहियूं। सिंधनि जो तारीख़ी वतन आहे। हिन लिहाज़ खां जेकॾहिं ॾिसूं त पोइ गैर मक़ामी असां न, गैर मक़ामी उहे आहिनि जेके जेको आहे हिते जी क़ाबिज़ थिया आहिनि। बहरहाल असां जूं दिलियूं उन्हनि जे लाइ बि जेको आहे ओपन आहिनि ऐं असां वेलकमिंग रहिया आहियूं हमेशा हर उन माण्हूअ जे लाइ जेको सिंध खे ओन कंदो, जेको सिंध सां बीहंदो, जेको सिंध सां मोहबत कंदो, चाहे ॿोली कहिड़ी बि ॻाल्हाए, पर जेकॾहिं हिन धरतीअ जो DNA मल्हाईंदो, उहो असांजो भाउ आहे। नसल परस्तनि सां पंहिंजो ठाव कोन्हे को। बाक़ी हुननि जे लाइ वाज़े ऐं चिटो पैगाम आहे, सॼी सिंध असांजी। असांजी मर्ज़ी आहे त ईद असां कठपुर में कयूं, कंदकोट में कयूं, वर में कयूं, बदीन में कयूं, या लाड़काणे में, या हैदराबाद में कयूं, या कराची जे चौकनि ऐं चौराहनि ते कयूं। सिंध समूरी असांजे, जेको सिंध खे ओन कंदो उनखे बि इजाज़त आहे पूरी सिंध में घुमी सघे थो, जिथे हुनजी दिलि चवे ईद मल्हाए। जेके उर्दू स्पीकिंग ॻाल्हाइण वारा आहिनि, जेके पंहिंजे पाण खे सिंधी सॾाइनि था, उहे असांजा क़ाबिल एतिराम भाइर आहिनि। जेके माण्हू उहे जेके नफ़रत कनि था सिंधियुनि खां, असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं। जेके कुझु दोस्त चवनि था न सोशल मीडिया ते असां आकाश खे हीअं कंदासीं, आकाश खे असां हीअं कंदासीं। हाणे तव्हां हिकिड़े सिंधी खे तव्हां हथ लाथो न खंब खंब थी वेंदव। तव्हांखे सिंधियुनि जे हथ न आहिनि लॻा। तव्हां छा था चओ? सोशल मीडिया ते वेही जेका बकवास कयो था न, असां आकाश खे हीअं कंदासीं, सिंधी खे असां हीअं कंदासीं, हथ त लाहे ॾेखारियो। कराची में सरेआम घुमूं था, कराची में सरेआम पंहिंजी सिंध धरती जी ॻाल्हि करण वारा माण्हू आहियूं। आकाश अकेलो न आहे, सिंध जो हर हिकु बचो हिन सां गॾु आहे। मथां तव्हांखे भुल हुजे, इहा जेको तव्हां ख़्वाब ॾिसो था न, सोशल मीडिया ते भई बख्शी ॼण सोलो आहे ऐं जेकॾहिं कंहिं में दम आहे न, अची ॾेखारे। असां घुमंदा आहियूं, जेके कुझु करणो आहे तव्हां असांखे हथ लाहे ॾेखारियो, त पोइ असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हांजी हैसियत ऐं औकात छा आहे। जी